नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे टे चक सहेलो मां ख़बर ॾींदा हलूं त प्रेस क्लब टे चक सहेलो जी चूंड थी गुज़री। चूंड जो आगाज़ तलावत क़ुरान पाक सां कयो वियो, जंहिंमें मुतफ़िक़ राय सां प्रेस क्लब टे चक सहेलो जो उहिदेदार चूंडिया विया आहिनि। प्रेस क्लब जो सदर पुनल टालाणी, नायब सदर साकिब अल रहमान आराई, सीनियर नायब सदर मोहम्मद अरशद राजपूत, जनरल सेक्रेटरी गुलाम सरवर बिरोही, ज्वाइंट सेक्रेटरी मंजूर अली, हाफिज़ सेक्रेटरी नारूमल चूंडिया विया आहिनि। इन मौके ते प्रेस क्लब जे सदर पुनल टालाणी सभिनी जा थोरा मञींदे चयो त असीं सहाफ़ी भाइर सभु हिकु आहियूं। ज़ुल्म जबर ॾाढ जे ख़िलाफ़ पहिरीं बि आवाज़ उथारियो ऐं उथारींदा रहंदासीं। हीउ इलाइक़ो ॾूरां हुजण जे करे मज़लूम अवाम जो आवाज़ ऐवान ताईं न पहुची सघंदो हो। मां तव्हां सभिनी जो साथ जो शुक्रियो अदा कयां थो, जेको तव्हां मुंहिंजे मथां ज़िम्मेवारी ॾिनी है। इंशाअल्लाह इहा मां पूरी करण जी कोशिश कंदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।